नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ अथुंगो में डीसी सांगड़ पारां बोर्ड मुतासिर लाइ क़ाइमु कयल ट्रेंड सिटी में खाधे पीते जो राशन ऐं ॿियूं सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ बोर्ड मुतासिर पारां सख़्त नारेबाज़ी बाद एहतिजाज मुज़ाहिरो। मुतासिर पारां ट्रेंड बस्ती जे ट्रेंड खे बाहि ॾियण जी भी कोशिश कई वई है। इंतज़ामिया पारां को भी ज़िम्मेवार ऑफिसर न पहुतो। मुज़ाहिरीन उते पहुता सहाफ़ियुनि अॻियां एहतिजाज मुज़ाहिरो कंदे चयो त इंतज़ामिया पारां तालुका खिपरो जे बोर्ड मुतासिरनि खे अथुंगे जे ट्रेंड सिटी में केतिरनि ॾींहंनि खां बुखियो ऐं उञो रखियो वियो आहे। न हिते का इलाजी का सहूलियत, न वरी पीअण जो पाणी, रात जो मच्छरनि जो वॾो आज़ार हुजे थो। इन चयो त असां वॾे आज़ाबनि वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। इन चयो आहे त 1 महीनो गुज़रण बावजूद असांजे घरनि में पाणी बीठल, जेको कढाइण में बाअसर वॾेरो रुकावट बणियल आहे। इन वस वारनि खां घुर कई आहे त असांजे घरनि में ॿनियुनि मां पाणी कढाए ॾिनो वञे। ॿी सूरत में डीसी सांगड़ जी ऑफिस अॻियां सख़्त एहतिजाज मुज़ाहिरो कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।